अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलीकार आया सायरा सुमलो इन बुलेटिन में मूसा का साथ दी फराशा सबका पेरी का नजर हेडलाइन ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो है त पाकिस्तान अंदर दहशतगर्दी में पाड़ेसरी मुल्क जो हथ है। बलोचिस्तान में चैन ॾींहनि दौरान दहशतगर्दी जा संगीन वाक़िया थिया आहिनि। आख़िरी फसादी ऐं आख़िरी दहशतगर्द जे ख़ात्मे ताईं जंग जारी रहंदी। कोटिया में एपेक्स कमेटी के इजलास के खिताब कंदे वज़ीर आज़म वधीक चयो आहे त दहशतगर्द अफ़गान सरज़मीन इस्तेमाल करे रहिया आहिनि। बलोचिस्तान में पुलिस फौजी जवाननि ऐं शहरनि खे शहीद कयो वियो। शहीदनि जूं कुर्बानियूं ज़रूर रंग लाईंदियूं। पूरी क़ौम पाक फौज सां गॾु बीठल आहे। एपेक्स कमेटी के इजलास में सूबे अंदर अमन अमान सूरत हाल जो जायज़ो फील्ड मार्शल सैयद हासिम मुनीर भी शरीक। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त अफ़गानिस्तान में मौजूद दहशतगर्द तंज़ीमूं पाकिस्तान की सलामती लाइ ख़तरो आहिनि। अफ़गान सरज़मीन पाकिस्तान के खिलाफ़ इस्तेमाल न थियणु घुरिजे। भारत सिंतास मुआहिदे के फौरी तौर ते बहाल करे पानी के हथियार तौर इस्तेमाल करण बैन अल-अक़वामी कानून की बंद कड़ी आहे। इस्लामाबाद में क्रोएशिया के हमनसिब सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इसहाक़ डार वधीक चयो आहे त ईरान ऐं अमरीका विच में छिकताण घटाइण ऐं ॻोल्हनि में पाकिस्तान अहम किरदार अदा कयो। इस्लामाबाद मुफ़ाहमी याददाश्त खिते में अमन के हथी वठण में अहम अगबराई आहे। ईरान के सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनाई जो मड़ मशहद पहुंचायो वियो। तदफीन अॼु थींदी। आख़िरी रस्मनि में शिरकत लाइ लखे माण्हू मशहद पहुंची विया। पाकिस्तानी झंडा खणी आयल शहरी भी शामिल। करबला में शहीद आयतुल्ला खामनाई की जनाज़े नमाज में लखे सोगवारनि की शिरकत। तेहरान ऐं कुम में भी शहीद सुप्रीम लीडर की जनाज़े नमाज जा तारीख़ी इज्तिमा थिया। अमरीका जा बी रात भी ईरान मथा हमला। 4 शहरी शहीद। ख़ाबरू इदारे मूजिब अमरीकी हमले में अहवाज़ शहर में 3 शहरी शहीद ऐं केतिरा ही माण्हू ज़ख़्मी थी पिया। ईरान शाहरा एयरपोर्ट मथा अमरीकी हमले में एक जणो शहीद थी वियो। सरेक चारा बहार बंदर अब्बास कोनाराक अबू मूसा बेट में धमाका। बिन रेलवे प्लेन के निशानो बणायो वियो। चारा बहार के कुछ हिस्सों में बिजली मुअत्तल। अमरीकी फौज दावा कई